अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां ॾिसी रहिया आहियो पारस टीवी। अॼु हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त निगहत नाज़ फ़नकारी खां अॻु में छा कंदी हुई ऐं उनखे फ़नकारी जी दुनिया में कीअं शौक़ु थी आहे। जन दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो, बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं हर नई ईंदड़ इंफॉर्मेटिव वीडियो अवां ताईं सभ खां पहिरियां पहुची सघे। जी दोस्तों, त बिना कंहिं देर हलूं था पंहिंजे टॉपिक जी तरफ़। निगहत नाज़ पहिरियां डांस कंदी हुई, उन खां पोइ हुनखे ड्रामनि में कमु करण जो शौक़ु थियो। उन खां पोइ हुनखे फ़नकारी जी दुनिया में शौक़ु थियो। फ़नकारी जी दुनिया में हुन सिलेक्शन जे मुमताज़ मौलाई खां सहारो वरितो। निगहत नाज़ जे तालीम बाबति ॿुधायो पियो वञे त बिल्कुलु बि पढ़ियल न आहे। निगहत नाज़ जी मशहूरी में मुमताज़ मौलाई जो वॾो हथु आहे। निगहत नाज़ मुमताज़ मौलाई जे शाइरी काफ़ी ॻाई आहे। निगहत नाज़ काफ़ी टाइम अॻु हिकु गानो ॻायो हो, मेले जा मोर जानी। उहो बि मुमताज़ मौलाई जो शाइरी हुयो जेको काफ़ी मक़बूल थियो, जेको नाज़ प्रोडक्शन में थियो हो।